एक ॿी अहम ख़बर खां बि तव्हांखे आगाही ॾींदा आहियूं त घोटकी में 15 केसनि में घुर्बल रुपोश जवाबदार गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। जवाबदार नेमतुल्ला उर्फ नेमू लाखो पाण मुरादो गिरफ़्तारी ॾेई छॾी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ चोरी मुक़ाबलनि जा 15 केस दाख़िल आहिनि। घोटकी में 15 केसनि में घुर्बल रुपोश जवाबदार गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। जवाबदार नेमतुल्ला उर्फ नेमू लाखो पाण मुरादो गिरफ़्तारी ॾेई छॾी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ चोरी ऐं मुक़ाबलनि जा 15 केस दाख़िल आहिनि। अहम ख़बर ही अव्हांखे ॾियूं पिया घोटकी खां। घोटकी में 15 केसनि में घुर्बल रुपोश जवाबदार गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। जवाबदार नेमतुल्ला उर्फ नेमू लाखो पाण मुरादो गिरफ़्तारी ॾेई छॾी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ चोरी ऐं मुक़ाबलनि जा 15 केस दाख़िल आहिनि। घोटकी में 15 केसनि में घुर्बल रुपोश जवाबदार गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। जवाबदार नेमतुल्ला उर्फ नेमू लाखो पाण मुरादो गिरफ़्तारी ॾेई छॾी। घोटकी में 15 केसनि में घुर्बल रुपोश जवाबदार गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ चोरी ऐं मुक़ाबलनि जा 15 केस दाख़िल हुया। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे घोटकी में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर न्याज़ जने सां। न्याज़, अपडेट कजो, हे रुपोश जवाबदार गिरफ़्तारी ॾिनी आहे, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, ही नेमतुल्ला उर्फ नेमू लाखो जेको ॻोठ राज़ी इलाइक़े जो रहवासी आहे, इन अॼु पाण मुरादो पुलिस वटि गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। इन सिलसिले में DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो आहे त नेमतुल्ला उर्फ नेमू लाखो मथां घोटकी जे मुख़्तलिफ़ थाणनि ते चोरी पुलिस मुक़ाबलनि समेत ॿी नोयत जा 15 जेके केस आहिनि दाख़िल आहिनि, जिन में हू पुलिस खे घुर्बल हुयो ऐं केतिरनि ई केसनि में रुपोश में हो। उन अॼु कादरपुर पुलिस चौकी जे इंचार्ज ज़मीर लाखो जी मार्फत पुलिस वटि गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान DSP हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ हिकु भेरो ॿीहर पंहिंजो रुपोश ॾोहारनि खे पाण मुरादो गिरफ़्तारी पेश करण जी आछ कई आहे ऐं चयो आहे त जेको बि ॾोहारी पाण मुरादो गिरफ़्तारी पेश कंदो उन सां कानून मूजिबि सख़्ती बदिरां नरमी इख़्तियार कई वेंदी। ऐं हुन इहो चयो आहे त जेको ॾोहारी केसनि में घुर्बल हूंदो रुॻो उहो कानूनी तौरु केसनि खे मोड़ ॾींदो, बाक़ी पुलिस हुन सां का बि सख़्ती न कंदी। जी ठीकु आहे न्याज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।